याकूब ऐं अॼु मां तव्हांखे कुझु अहिड़ा किताब बुक्स ॾिसण वारो आहियां जेके तव्हांखे फाइनेंशियली स्ट्रॉन्ग अगरि तव्हां थियणु चाहियो था त तव्हांखे इहे ज़रूरु पढ़णु घुरिजनि। त अॼु उहे ॿई किताब मुंहिंजियूं मौजूदु आहिनि मूं वटि ऐं तव्हांखे उहे ज़रूरु पढ़णु घुरिजनि। त जीअं मां हिकिड़ी आहे रिच डैड पुअर डैड रॉबर्ट कियोसाकी लिखी आहे हीअ बुक लिखियो आहे हुन ऐं हीअ किताबु जेको आहे जंहिंमें हिन पंहिंजी स्टोरी दसी आहे ऐं जीअं मां तव्हांखे तमामु घणो फाइनेंशियली अगरि तव्हां ख़ासि करे बिज़नेस जा स्टूडेंट आहियो त तव्हांखे हीअ किताबु ज़रूरु पढ़णु घुरिजे ऐं हिन किताब मां तव्हांखे हूअं बि वधीक कुझु सिखण लाइ मिलंदो। मूं बि हीअ ख़ुदि किताबु पढ़ियो आहे ऐं मूंखे बि हिन मां घणो कुझु सिखण लाइ मिलियो आहे, तंहिं करे मां हीअ पंहिंजो यूट्यूब चैनल शुरू कयो आहे। त ॿी असां वटि जेकी बुक आहे उहा आहे थिंक एंड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल। हिन किताब खे नेपोलियन हिल लिखियो आहे जंहिंखे हिकिड़ो तमामु वॾो ऑथर आहे जंहिंखे मतिलबु कि 25 साल लॻी विया हिन किताब खे लिखण लाइ ऐं हिन मुख़्तलिफ़ माण्हुनि खां इंटरव्यू वठी ऐं तॾहिं ही किताब असांजो राइट कई आहे। तव्हांखे हीअ किताब ज़रूरु पढ़णु घुरिजे ऐं हिन किताब खे तव्हां मतिलबु कि जल्द में पढ़ण जी कोशिशि न कजो। हिन किताब खे तव्हां आहिस्ते आहिस्ते ऐं सम्झण जी कोशिशि कजो। त मां तव्हांखे अॼु इहो रिकमेंड कंदुसि त तव्हां हीअ किताबु ज़रूरु पढ़ंदा।